तुझे निकाह में कौन आया दुमन मुझे मिटन सा आए सारे सुर्की पई ॾाढो आई कैद कयो आहे बालाज खान ॾाढ ॾेखारे तू ज़ोर जी मेहंदी हणी राबेल खे कैद कयो। अस्सलामुअलैकुम नादरीन, सॉप सीरियल पापनगर जिनके नई ईंदड़ एपिसोड में एक तमाम ज़बरदस्त मज़ो थियण वारो आहे। छो जो ईंदड़ किस्त में अव्हांखे इहो ॾिसण वटां मिलंदो त कमीणो बालाज खान राबेल वेचारी खे अगवा करे ईंदो ऐं उन वेचारी खे पंहिंजे कैद में कंदो वॾेरो बालाज खान। छो जो वॾेरो बालाज खान हिकु बेशरम इंसान आहे, छो जो हू मतिलब त पंहिंजे ॻोठ वारनि जो जीअण उन जंजाल करे छॾियो आहे ऐं उन कंहिंखे बि जीअण जो हक़ कोन ॾिनो आहे। ऐं अॻिते हली अव्हांखे इहो बि ॾिसण वटां मिलंदो त उनजो चमचो मंठार शेरदिल खे मारींदो ऐं मल्हार जे बि पोयां पवंदो मारण जे लाइ, पर हू मल्हार खे कॾहिं बि मारे कोन सघंदो छो जो रावल उनजो कमु तमामु कंदो। ऐं अॻिते हली अव्हांखे इहो बि ॾिसण वटां मिलंदो त राबेल वेचारी जी शादी अॻिते हली मल्हार सां ई थींदो, छो जो मल्हार उनखे हासिलु कंदो हरगिज़ ऐं हरगिज़ हू कंहिंखे बि उनखे हासिलु करणु कोन छॾींदो। ऐं अॻिते ड्रामे में इलाही ज़बरदस्त मज़ो हूंदो छो जो मल्हार जे हथां ई कमीणो बालाज खान अॻिते हली मरंदो ऐं अॻिते ड्रामे में हद खां वधीक झेड़ो बि हूंदो ऐं हद खां वधीक ड्रामे में मज़ो बि हूंदो। उमेद आहे त हीअ वीडियो तव्हांखे पसंदि आयो हूंदो। जे वीडियो पसंदि आयो हुजे त वीडियो खे लाइक ऐं चैनल खे सब्सक्राइब करणु न विसारींदा। मिलंदासीं कंहिं नई वीडियो में, तेसिताईं मूंखे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़। थैंक्स फॉर वॉचिंग।